ठारूशा मां ख़बर शामिल क्यों था। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशामी पुलिस जे ॾाढाइनि ख़िलाफ़ कलोड़ा बिरादरी जो एहतजाज। पुलिस नौजवान खे बिलाजवाज़ गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। इंसाफ़ जो मुतालबो। ठारूशामी कलोड़ा बिरादरी जे नौजवान इस्माइल कलोड़ो खे ठारूशा पुलिस बिलाजवाज़ गिरफ़्तार करे नशेवर सोपारियूं खपाइण जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मुज़ाहिरीन फिदा कलोड़ो, हामिद कलोड़ो, बिलावल आबिद कलोड़ो थाणी जे मुख गेट ॾाढो धरणो हणींदे ॿुधायो त SHO ठारूशा असांजे नौजवान खे करियाना जे दुकान तां बिलाजवाज़ गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हिननि चयो त SHO मुनशात फ़रोशनि खां मंथली वठी उन्हनि खे मुनशात खपाइण जी सरियाम इजाज़त ॾिनी आहे ऐं ग़रीब शहरनि ते कूड़ो केस दाख़िल करे खाना पूरी करे SSP खे ख़ुशि करे रहियो आहे। हिननि चयो त फौरी तौर मामले जी अणधुरी जांच कराए इंसाफ़ करे दाख़िल कूड़ो केस दाख़िल कयो वञे, न त SSP ऑफिस ॾाढो धरणो हंयो वेंदो।